सिंधी जनरल प्लस सिंधी लिटरेचर जे हवाले सां ही क्लास आहे। इन में असां कोशिशि कंदासीं त उन्हनि सभिनी शयुनि खे ॾिसूं जेके ख़ासि तौर ते सिंधी लिटरेचर ऐं सिंधी जेको जनरल सिंधी आहे उन जे हवाले सां अहम शयूं आहिनि। सभ खां पहिरीं आउं पंहिंजो तारुफ़ कराईंदो हलां त मुंहिंजो नालो GH लाखो आहे ऐं 2014 खां वठी करे ऐं सिंधी जनरल ऐं सिंधी लिटरेचर जी तयारी कराए रहियो आहियां मुख़्तलिफ़ अकेडमीज़ ते, मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म्स ते, ऑनलाइन एंड फिज़िकल क्लासिस में। त अॼु हेॾो ही जेको एक्सपीरियंस आहे ऐं उहो एक्सपीरियंस केतिरो कामयाबु आहे, केतिरो कारआमद साबित थियो आहे, उनजी सभ खां पहिरीं निशानी आहे त तक़रीबन 100 जी तादाद में मुंहिंजा शागिर्द अॼु ऑफिसर्स PCS ऐं CS जा ऑफिसर्स आहिनि ऐं जिन मूंखां तयारी कई। ऐं ख़ासि तौर ते 2021-22 जी ॻाल्हि कयूं त 2023 जो जेको हींअर रिसेंटली तव्हांजी रिज़ल्ट आई आहे त उन में रिटर्न में तक़रीबन 95% शागिर्द उहे जिन जी सिंधी सब्जेक्ट मूं वटि पढ़ियो आहे उन्हनि उहे उहे तक़रीबन जेके आहिनि क्वालिफाई करे चुका आहिनि। मतिलबु 95% रिज़ल्ट सिंधी जनरल में आई आहे, जेकी हिकिड़ी पंहिंजे हिसाब सां वॾो रिकॉर्ड आहे। बहरहाल चवण जो मक़सदु इहो आहे त सिंधी सब्जेक्ट जॾहिं असां पढ़ंदा आहियूं उन जे हवाले सां असां तयारी करण जी कोशिशि कंदा आहियूं त मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं, मुख़्तलिफ़ सवाल, मुख़्तलिफ़ ज़ाविया असांखे नज़र ईंदा आहिनि। मुख़्तलिफ़ माण्हुनि जूं मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं नज़र ईंदियूं आहिनि। के माण्हू चवंदा आहिनि त तव्हांखे पाण पढ़णु घुरिजे, तव्हांजो उहो सब्जेक्ट कवर थी वेंदो आहे। हाणे असां ॾिसूं था त पाण पढ़ण सां जेको आहे सो केतिरो असांखे फ़ाइदो थिए थो या केतिरो नुक़सानु थिए थो, या हिकिड़े मेंटोर वटि तव्हां को सब्जेक्ट तयारु कयो था त उनजो फ़ाइदो छा थिए थो। अॼु असां कुझु ॻाल्हियुनि तां पर्दो खणंदासीं, कुझु ॻाल्हियूं असां डिस्कस कंदासीं जे क्लास में, ऐं इनशाला उन्हनि प्लस आख़िरीअ में तव्हांजा सवाल जवाब ऐं ज़रूरु वठंदुसि त जीअं तव्हांजा जेके मुंझारा आहिनि सिंधी सब्जेक्ट जे हवाले सां उहे मुंझारा बि तव्हांजा ख़तमु थी सघनि। सभ खां पहिरीं असां डिस्कस कयूं था हिन पूरे क्लास खे तनवीर जे हिन लफ़्ज़नि था त कुझु ॾेई वेंदासीं, कुझु न वठी वेंदासीं। बूर आहियूं ॾेई मेवो पोइ छणी वेंदासीं, जे रहियो इश्क सलामत त मुहाबे हुनजे धिकारिन था तिन खे बि वणी वेंदासीं। त सभ खां पहिरीं जॾहिं असां सिंधी सब्जेक्ट जी तयारी जे हवाले सां डिस्कस कंदा आहियूं त कुझु ॻाल्हियूं, कुझु शयूं असांजे ज़हन में ईंदियूं आहिनि ऐं उन जे हवाले सां असां हिते डिस्कस करण वारा आहियूं। हिकिड़ो फार्मूलो आहे जंहिं फार्मूले तहत ही पूरो सेशन जेको सिंधी जनरल ऐं सिंधी लिटरेचर जो आहे उन ते हलंदो, PTI। हाणे PTI जो छा मक़सदु आहे? PTI जो मक़सदु आहे हिकिड़ो फार्मूलो आहे। हर जो त हर माण्हू जो हिकिड़ो फार्मूलो ॾिनल हूंदो आहे, मुंहिंजो हिकु फार्मूलो आहे त बाबा सिंधी सब्जेक्ट में अगरि तव्हांखे 70+80+ स्कोर करिणो आहे त पोइ हिन हिन फार्मूले खे तव्हांखे सिखणो पवंदो। उहो केरु सेखारींदो? आउं सेखारींदुसि तव्हांखे त कहिड़ियूं शयूं कहिड़ी तरह सां इम्प्लीमेंट थींदियूं, किथे कहिड़ियूं शयूं कहिड़ी तरह सां कमु कनि थियूं, कहिड़ियूं शयूं किथे कहिड़ी तरह सां कमु कनि थियूं। इहे सभई ॻाल्हियूं हिन सेशन जे दौरान ऐं तव्हांखे सेखारण वारो आहियां। त सभ खां पहिरीं PTI, सभ खां पहिरियों पहिरियों जेको जेकी ॻाल्हि ईंदी आहे सिंधी सब्जेक्ट खे वठी करे उहो ईंदो आहे त पेपर मैनेजमेंट। त पेपर लिखिजे कीअं? सभ खां वॾो सवाल इहो ईंदो आहे त तव्हांखे पेपर कीअं लिखणो, कीअं पेपर, मतिलबु तव्हां हिकिड़ो पेपर अची वियो सिंधीअ जो, हाणे उनखे अटैम्प्ट कीअं करिणो आहे? छो त इहा हिकिड़ी हिकिड़ी वॾी चैलेंजिंग टास्क हूंदो आहे सिंधी छाकाणि त असां जॾहिं CS जो इम्तिहान पिया ॾींदा आहियूं त असांजा पहिरियां सब्जेक्ट जेके 7-8 असां अटैम्प्ट कंदा आहियूं अंग्रेज़ी में हूंदा आहिनि। हाणे 9 या 10 पेपर असांजो उहो सिंधीअ में जी पहुचंदो आहे त हिते असां परेशान थी वेंदा। त हाणे हिनखे मैनेज कीअं कयूं? सभ खां पहिरीं त असां उन पेपर मैनेजमेंट यानी कि पेपर प्रेज़ेंटेशन ते कमु करण जी कोशिशि कंदासीं। त छाकाणि त जेतिरी तव्हांजी पेपर प्रेज़ेंटेशन ते सुठो कमु थियल हूंदो ओतिरो ई तव्हांजो स्कोर सुठो थी सघे थो। ठीकु आहे। उन खां पोइ असां अचूं था, जेको ॿियो हिन जो अहम पोर्शन आहे उहो आहे त उनजो ॿियो पोर्शन आहे त टाइम मैनेजमेंट। हाणे जॾहिं असां सिंधी सब्जेक्ट जी ॻाल्हि करे रहिया आहियूं त हिन में हिकिड़ो जेको अहम मौज़ू अचे थो या मेन मसइलो असांखे दरपेश अचे थो उहो तव्हांखे ईंदो आहे ख़ासि तौर ते टाइम मैनेजमेंट जो। छाकाणि त सिंधी सब्जेक्ट में नुक़्ता आहिनि, हिन मज़मून में नुक़्ता आहिनि त हिन में लिखणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे ख़ासि तौर ते इन हवाले सां त हिन में स्पीड जेतिरी असां अंग्रेज़ी में स्पीड हणी सघंदा आहियूं, इंग्लिश एसे में स्पीड हणी सघंदा आहियूं, ओतिरी स्पीड असां हिन में न आहियूं हणी सघंदा। असां हिन में ओतिरो
स्पीड सां लिखी न आहियूं सघंदा, त पोइ असांखे भला घटि स्पीड में कहिड़ियूं शयूं असांखे लिखणु घुरिजनि जो असां जो जेकी रिज़ल्ट आहे उहा पॉज़िटिव अचे ऐं रिज़ल्ट सुठी अचे। त उनजो जेको आहे सो हिकिड़ो आसान हल आहे, उहो आहे तव्हांजो आइडियाज़ मैनेजमेंट। ठीकु आहे? हा, ठीकु आहे। त उहो आहे आइडियाज़ मैनेजमेंट। भाउ मुंहिंजो आवाज़ तव्हां ते अचे पियो बाबा? काइंडली मूंखे ॿुधाइजो त मुंहिंजो आवाज़ तव्हां ते अची रहियो आहे? जी सर, आवाज अच्छा, क्लियर है सर, ओके आवाज। ओके ओके ओके, ठीकु आहे बाबा। त आइडियाज़ मैनेजमेंट हाणे असां वटि अमूमन ईअं हूंदो आहे त नंढड़ी हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि तव्हां सां, वॾियूं ॻाल्हियूं त अॼु न थी सघंदियूं, नंढड़ी हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि। त बाबा असांखे इहो सम्झायो वियो आहे त हर सवाल जो इंट्रो थींदो आहे, तारुफ़ थींदो आहे, इंट्रोडक्शन थींदो आहे। हर सवाल जो इंट्रोडक्शन थींदो आहे, जॾहिं त इहा बिल्कुलु ग़लति ॻाल्हि आहे। हाणे मिसाल जी ॻाल्हि आहे, आइडियाज़ मैनेजमेंट जी ॻाल्हि पे कईसीं ऐं टाइम मैनेजमेंट जी ऐं पेपर मैनेजमेंट जी। जॾहिं तव्हां खे हिकिड़ी शइ जी हाणे मिसाल आऊं तव्हांखां पुछां डेमोक्रेसी, डेमोक्रेसी छा थियणु घुरिजे? उनजो इंट्रोडक्शन थियणु घुरिजे या उनजी डेफिनेशन थियणु घुरिजे? त उनजो आसान जवाबु इहो आहे त सर उनजी त डेफिनेशन थियणु घुरिजे। डेफिनेशन, डेमोक्रेसी जी डेफिनेशन थींदी, मशीन जी डेफिनेशन थींदी। त पोइ असां उन जी जॻह ते छो तारुफ़ लिखंदा आहियूं? हाणे मिसाल जी ॻाल्हि आहे, अगरि आऊं तव्हांखे चवां त बाबा मूंखे जेको आहे सो व्हाट इज़ डेमोक्रेसी, ऐं तव्हां उनजो तारुफ़ लिखणु शुरू करे छॾियो, इंट्रोडक्शन, इंट्रोडक्शन बयानु करणु शुरू करे छॾियो। जॾहिं तव्हां इंट्रोडक्शन बयानु करणु शुरू करे छॾियो, डेफिनेटली उहो तव्हां 1.5 पेज जो लिखंदो, 2 पेज जो लिखंदो। जॾहिं त उन जे कंपेरिजन में आइडियाज़ मैनेजमेंट जी ॻाल्हि पिया कयूं असां, उन जे कंपेरिजन में अगरि तव्हां उन जी डेफिनेशन 4 लाइनुनि जी लिखो त उहा वधीक जेकी माना उहा वधीक काराइती साबित थींदी। उहा वधीक जेकी आहे जीअं चइजे त उहा उहा वधीक जेकी आहे सो वधीक बहितर आहे, बजाए जो असां वेही करे उनजो जेको आहे सो तारुफ़ लिखूं। हाणे असां छा कयो, असां उनजी टू द पॉइंट शइ लिखी, आइडियाज़ मैनेजमेंट कयो असां हिते। असां हिते छा कयो, आइडियाज़ मैनेजमेंट असांजो थी वियो, त ऑटोमेटिकली इहो थियो त आइडियाज़ मैनेजमेंट सां असांजो सभ खां पहिरियों जेको कमु थियो, टाइम मैनेज थी वियो। होॾां असां 1.5 पेज लिखूं पिया, होॾां असां सिर्फ़ु 4 लाइनूं लिखियूं। हाणे जॾहिं असांखे 1.5 पेज जे लिखण जी जॻह ते सिर्फ़ु असांखे 4 लाइनूं लिखणियूं पवंदियूं, त असांजी पेपर मैनेजमेंट आसानी थी सघंदी। असां उनजे प्रेज़ेंटेशन ते, उनजी राइटिंग स्किल्स ते असां कमु करे सघंदासीं। ठीकु आहे बाबा? हाणे इहो हिकिड़ो नंढिड़ो मूं तव्हांखे हिकिड़ो नंढो डेमो ॾिनो आहे त असां कीअं शयुनि खे सिस्टमेटिक वे सां लिखी सघूं था ऐं वधीक स्कोर करे सघूं था। त सिंधीअ में जीअं हींअर तव्हां रिसेंटली ॾिठो हूंदो, जेको 2026 जो पेपर आयो आहे, तव्हां ॾिठो हूंदो त मिसाल जे जमाल अबड़े जो सवाल तव्हां खां पुछियो, जमाल अबड़े ते सवाल अचे थो। ठीकु आहे? हाणे जमाल अबड़े वारे सवाल खे लिखणो कीअं आहे, हिते ॻाल्हि जेकी अहम अचे थी उहा इहा अचे पई त भई इन सवाल खे अटेम्प्ट कीअं कंदासीं असां। छो त असां वटि जमाल अबड़ो त असां ॾे पढ़ियल आहे, ठीकु आहे, उनजे अफ़साननि जी बि ख़बर आहे त पीराणी अथसि, ऐं जेको आहे सो खमीसे जो कोट ऐं बदतमीज़ ऐं ॿियूं जेके कहाणियूं आहिनि जेके इवन 11 12 क्लास में या 9 क्लास में बि उहे पढ़ायूं वेंदियूं आहिनि। ठीकु आहे? हाणे इहे जॾहिं शयूं असां जांचूं था, ॾिसूं था, त असांखे ख़बर पवे थी त असांखे उनखे लिखणो ई कोन थो अचे। बाबा उनखे कीअं त लिखूं असां? मतिलबु हिते मामिलो इहो थो दरपेश अचे त बाबा हिनखे लिखूं कीअं, इम्तिहान में उनखे सवाल में कीअं कन्वर्ट कयूं, हिते मसइलो इहो अचे थो। छो त सवाल में कन्वर्ट करिणो आहे न, जवाब में कन्वर्ट करिणो आहे। सवाल पुछियो वियो आहे, उनजो जवाबु कहिड़ी तरह सां लिखणो आहे। त इहो हूंदो आहे तव्हांजो पेपर मैनेजमेंट, टाइम मैनेजमेंट ऐं आइडियाज़ मैनेजमेंट। त उन्हनि खे कहिड़े तरह सां, उहे पीराणी कहाणी आहे या ॿियूं जेके कहाणियूं आहिनि, मिसाल जी ॻाल्हि आहे जमाल अबड़े जूं, उन्हनि खे कहिड़े सवाल जे कहिड़े नोयत सां कहिड़े अंदाज़ सां लिखणो आहे जो आसानीअ सां असां लिखी सघूं, भले असां जूं पढ़ियल आहिनि त। अगरि न बि पढ़ियल आहिनि त उन बावजूदि बि असां कीअं उनखे अटेम्प्ट करे सघूं था। उहो हिकिड़ो जनरल आइडियाज़ हूंदो आहे, सिर्फ़ु असांखे नालनि जी ज़रूरत हूंदी आहे, बाक़ी उन्हनि खे असां जनरलाइज़ करे सघूं था। इहो आइडियाज़ मैनेजमेंट आहे जेकी आउं तव्हांखे सेखारींदुसि। ऐं मुंहिंजो जेको तौरु तरीक़ो आहे उहो हूंदो, तव्हां अगरि तव्हां ज़रूरी आहे त मुंहिंजो जेको तरीक़ेकार हूंदो आहे उहो हूंदो आहे टू द पॉइंट। टू द पॉइंट कीअं हूंदो आहे, मिसाल जी ॻाल्हि आहे, ऐं तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾियां। असां ही हिकिड़ी गेम आहे जंहिंजो नालो आहे आर्चरी। अगरि तव्हां हिनखे हिते विच में हिट कंदो, अच्छा हिन जेको
नंढड़ो टुक तव्हांखे नज़र अचे पियो टिको, इनखे छा चयो वेंदो आहे? हीउ जेको विच में हिते हीउ नुक़्तो तव्हांखे नज़र अचे पियो विच में, इनखे छा चयो वेंदो आहे? बुलदाए बुल्स आहे। बुलदाए बुलदाए। बुल्स आहे चयो वेंदो आहे। हाणे जॾहिं असां बुल्स आहे खे हिट कंदासीं, माना टू द पॉइंट लिखूं पिया, जेके शागिर्द क्लास में मूंखां पुछनि साईं घणा पना लिखांसि, अबा तूं 20 पना लिख, पर तुंहिंजो इरेलेवेंट मटीरियल हुजे, तो हिट कयो हुजे हिते, तूं 20 पना लिखंदे बाबा 20 पननि जो स्कोर 4। अगरि तो लिखिया आहिनि पना 5, पर तो उहो लिखियो आहे टू द पॉइंट, जेको शइ हुन पुछी आहे उनजो टू द पॉइंट जवाबु ॾिनो आहे। जीअं आउं पहिरीं ॻाल्हि करे आयुसि त बाबा असां उनजो जेको आहे बजाए जो असां तारुफ़ लिखूं, उन जी जॻह ते असां डेफिनेशन लिखी। हाणे इहो टू द पॉइंट असां लिखियो, हुनखे उहा शइ रिक्वायर्ड हुई, उहा शइ असां हुनखे प्रोवाइड करे छॾी। अहिड़ी तरह सां असां हुनखे आसानीअ सां हल बि करे सघूं था ऐं टाइम सां बि उनखे मैनेज करे सघूं था। ठीकु आहे बाबा? त अहिड़ी तरह सां ॿी हिकिड़ी आउं ज़रूरु हिते ॻाल्हि करणु चाहींदुसि त ॾिसो हाणे हिते ॾिसो जेके सुवाल आयल आहे, पढ़ाॾो सोई सॾ सिंध जी तारीख़ जो पढ़ाॾो आहे, मथी राय ते नावल जे प्लाट किरदारनि मक़सद ते तनक़ीदी नोट लिखो। इन सवाल खे कीअं अटेम्प्ट कंदासीं? इहो इहो हिकिड़ो अहम सवाल आहे त इन सवाल खे अटेम्प्ट कीअं करणो आहे। नावल तव्हांजो सॼो पढ़ियल आहे, पर उन नावल खे तव्हां कहिड़ी तरह सां 4 खां 5 पेजिस में लिखी उन ते तनक़ीदी जाइज़ो पेश करे सघो था। उन में कहिड़ियुनि शयुनि जो ख़ासि ख़्यालु रखिणो आहे, कहिड़ियुनि शयुनि जो ख़्यालु ऐं रखिणो आहे। ॿियो हिकिड़ो फार्मूलो आउं ख़ासि तौर ते पढ़ाईंदो आहियां ऐं सेखारींदो आहियां त बाबा हीउ ॾिसो, हाणे शागिर्द छा चवंदा आहिनि, आमतौर ते इहो सुवालु तव्हांजे दिलि तां हाणे लहंदो हूंदो त साईं एॾो सिलेबस आहे, केरु पढ़ंदो, छा कीअं कंदासीं, सिलेबस एॾो सारो आहे। SPSC जो जेको सिलेबस आहे उहो ॾिसी करे शागिर्द सिंधीअ जो परेशान थींदो, मरी वियासीं, वाह छा आहे हेॾो सिलेबस, 26 किताब पढ़णा पवंदा, हीउ करिणो पवंदो। बाबा हीउ जेको तव्हांजो आइसबर्ग वारो कॉन्सेप्ट आहे, इहो कॉन्सेप्ट तव्हांखे हलिणो पवंदो। मतिलबु इहो आहे त तव्हां जेको 20-80 रूल्स आहे, इहो तव्हां ज़रूरु पढ़ियो हूंदो किथे न किथे किताबनि में, त तव्हां 20% उहो एरिया, उहा शइ कयो जेकी तव्हांखे 80% उनजी रिज़ल्ट प्रोवाइड करे, ऐं वरी 80% जेको तव्हांजो हिसो आहे सिलेबस जो, उन ते 20% महिनत कयो, जंहिंजो जेको तव्हांखे 20% रिज़ल्ट ॾींदो। हाणे इहो मुंहिंजो कमु आहे, छाकाणि त आउं हिन सब्जेक्ट जो एक्सपर्ट आहियां, त मूंखे ख़बर आहे त कहिड़ियूं शयूं अहम आहिनि, उनखे ज़रूरी छो पढ़णो आहे। अगरि हिकिड़े मौज़ूअ ते जेको अहम आहे उहो 20% आहे, अगरि उनजो ॿ क्लास बि वठूं, अगरि रखूं, तॾहिं बि उहो वधीक बहितर आहे, छाकाणि त उहो सुवालु अचे ई अचे थो उन ते, त पोइ उन एरिया ते असां वधीक कमु कंदासीं, बजाए जो उन एरिया ते असां कमु कयूं जेको एरिया पुछियो ई नथो वञे। हाणे मिसाल जी नंढिड़ो एग्ज़ाम्पल तव्हांखे ॾियां थो ऐं सिलेबस जे हवाले सां बि ॻाल्हायां थो। मिसाल जी ॻाल्हि आहे, सुमरन जे समन जे अर्गन तरखान मुर्गलनि जे दौर ते कॾहिं सुवालु पास पेपर में आयो ई कोन्हे को। तव्हां वञी हिस्ट्री ॾिसो, जॾहिं खां CSS शुरू थी आहे, CSS शुरू थी आहे 72 खां वठी करे, ठीकु आहे, उन ज़माने खां वठी अॼु ताईं, माना 52-54 हींअर कामन हले पियो, तव्हां ॾिसो वञी कॾहिं बि सिंधी जे पेपर में सूमरनि जो दौरु, समन जो दौरु, अरबन जो दौरु, तरखाननि ऐं मुग़लनि जो दौरु कॾहिं आयो ई कोन्हे को। माना इहो छा थी वियो, छांटी थी वियो, इहो असांजो 80% में काउंट थो थिए। 80% खे छॾियो, हाणे जेको 20% बचे थो, उन ते असां वधीक महिनत कयूं, वधीक अगरि 1 खां 2 वधीक रीडिंग कयूं, उहो वधीक बहितर आहे, छो त उन मां असांजी उन मां ई सुवालु ईंदो, उन में ई असां रिज़ल्ट सुठी प्रोड्यूस करे सघूं था। नंढिड़ो एग्ज़ाम्पल अञा ॿियो तव्हांखे ॿुधायां त मिसाल जी ॻाल्हि आहे, जेके दौर आहिनि, जेके 9 खनि दौर आहिनि, इन 9 दौरनि ते असां छा हिकिड़ो इंट्रोडक्शन ठाहे सघूं था? हिकिड़ो इंट्रोडक्शन ठाहियूं जेको सभिनी दौरनि ते फिट थी वञे। त आउं तव्हांखे अहिड़ा इंट्रोडक्शन्स हिन सेशन जे दौरान प्रोवाइड कंदुसि जेके ठहियल ठुकियल इंट्रोडक्शन्स आहिनि। पोइ उनखे तव्हां रिवर्स इंजीनियरिंग करे पंहिंजो हिकिड़ो आइडिया जोड़े उन जहिड़ो तव्हां पेश करे छॾींदो। उहो चेक कराए वठंदो त बाबा ही इंट्रोडक्शन आहे, इन इंट्रोडक्शन खे कटे उनखे रिवर्स इंजीनियरिंग करे तव्हां हिकिड़ो पंहिंजो इंट्रोडक्शन ठाहे चेक कराए छॾियो। हाणे उहो इंट्रोडक्शन जहिड़े बि दौर ते सुवाल ई अचे, जहिड़ो बि दौर हुजे, ठीकु आहे, अंग्रेज़नि जो दौरु हुजे, जीअं हींअर चकायो आहे, टालपुरनि जो दौरु अचे, या कल्हुड़नि जो दौरु हुजे, या को बि दौरु हुजे, उन मां कंहिं बि दौर ते सुवालु अचे थो, तव्हां उनखे आसानीअ सां हल करे सघो था, तव्हांखे का परेशानी न थींदी। उनजो रीज़न छा आहे त उहो ठहियल ठुकियल हर दौर ते फिट थियण वारो इंट्रोडक्शन तव्हांखे प्रोवाइड कयो वेंदो ऐं सेखारियो वेंदो त इनखे लिखिबो कीअं।
हिकिड़ो त प्रोवाइड कयो वेंदो, ॿियो सेखारियो वेंदो बाबा हिनखे कीअं, भई मूं कीअं ठाहियो आहे, हीउ कीअं ठहियो आहे। त उते तव्हांखे एग्ज़ाम में वेही करे सुकून सां उन शइ खे तव्हां ठाहे बि सघो। पर हिकिड़ी वेल जनरेटेड शइ असांजी अॻु में सॉरी, हिकिड़ी असांजी वेल प्रिपेयर्ड शइ उहा तयारु हूंदी त असां उनखे सुठे नमूने सां परफॉर्म करे सघंदासीं। उते सुठे नमूने सां जेको फर्स्ट इम्प्रेशन असांजो इंट्रोडक्शन जो पवंदो आहे उहो सुठे नमूने सां उहो पहुची वेंदो ऐं सुठे नमूने सां असां लिखी सघंदासीं। ठीकु आहे, उहे शयूं बि अची वञनि थियूं हिते। ठीकु आहे बाबा। उन खां पोइ असां ख़ासि तौर ते ईअं थींदो आहे त कुझु सब्जेक्ट जा कुझु ख़ासि जॉर्गन्स हूंदा आहिनि, कुझु ख़ासि ॿोली, कुझु ख़ासि लुगत, कुझु ख़ासि लफ़्ज़ हूंदा आहिनि जिन जी अहमियत वज़न हूंदो आहे। ठीकु आहे। हाणे जीअं मिसाल जी ॻाल्हि आहे, हिकिड़ो लफ़्ज़ आहे न्यूक, NUKE। हिन लफ़्ज़ जी माना तव्हांखे ज़रूरु ख़बर हूंदी, तव्हां CS जा एस्पायरेंट आहियो। न्यूक लफ़्ज़ जी माना छा आहे? हा बाबा, न्यूक लफ़्ज़ जी माना छा आहे? ख़बर आहे तव्हांखे? केरु ॿुधाईंदो? सर न्यूक्लियर वेपन। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु, न्यूक्लियर वेपन। हाणे इहो छा आहे, इहो अथव टर्मिनोलॉजी हिकिड़े सब्जेक्ट जी। अगरि तव्हां इहो लफ़्ज़ लिखी था अचो त एग्ज़ामिनर जॾहिं उहो लफ़्ज़ पढ़े थो, उहा जॉर्गिन पढ़े थो, हू उनखे एप्रिशिएट करे थो त बाबा न छोकिरे खे हिनखे हिन सब्जेक्ट जी ग्रोसरी जी ख़बर आहे, हिन जे लफ़्ज़नि जी ख़बर आहे, हिन जी टर्मिनोलॉजी जी ख़बर आहे। त आऊं हिन सेशन जे दौरान तव्हांखे सिंधी सब्जेक्ट जी टर्मिनोलॉजी ॿुधाईंदुसि बाबा कहिड़ी जेकी आहे। बिल्कुलु बिल्कुलु सागर, बिल्कुलु सही था चओ। कहिड़ी टर्मिनोलॉजी असां इस्तेमालु कयूं जो एग्ज़ामिनर खे उहा ॻाल्हि दिलि जे वेझो लॻे, हू सम्झे त बाबा जे डॉक्टर सां ॻाल्हाईंदो आहे पंहिंजी ॿोलीअ में, भले अंग्रेज़ी में ॻाल्हाए पियो, पर तव्हां कोन सम्झंदो, ऐं तव्हां सम्झी न सघंदासीं। पर हू अंग्रेज़ी में अलाए छा पिया हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा न। ठीकु आहे, ऐं हू सम्झी करे उन ते अमल बि करे छॾींदो आहे। त ही हिकु नॉन वर्बल कम्युनिकेशन असां एग्ज़ामिनर सां कंदासीं पेपर में। असां उहे निशान छॾींदासीं त बाबा असां बि अदीब माण्हू आहियूं, असां बि अदब सां तालुक़ु रखूं था। असां इंजीनियरिंग नाहे कई, असां डॉक्टर न आहियूं, असां MBA नाहे कई, असां SCCA नाहे कई, असां कुझु नाहे कयो। असां सिंधी लिटरेचर जा शागिर्द आहियूं, असांजी MA सिंधी थियल आहे या MPhil सिंधी में थियल आहे। छो त इहे लफ़्ज़ जेके असां लिखंदासीं इन सां असांखे ख़बर पवंदी त बाबा ही जेको शागिर्दु आहे इहो आम शागिर्दु न आहे, बल्कि इहो CS ऐं PCS जो न, बल्कि ही सिंधीअ जो शागिर्दु आहे। हाणे जीअं तव्हांजे स्क्रीन ते अची रहिया आहिनि। उन खां पोइ असां जेको आहे सो जॾहिं असां ॻाल्हि कंदा आहियूं कंहिं शइ खे लिखण जी, त थींदो ईअं त रिपीटेशन थींदी आहे असां खां, मतिलबु हिकिड़ी शइ बार बार पिया लिखंदा आहियूं। सेंटेंस हिकिड़ो जॾहिं जुमिलो असां लिखंदा आहियूं, हिकिड़ो पैराग्राफ इबारत लिखंदा आहियूं, त असांखे बार बार उहा शइ रिपीट पई थींदी आहे असां खां, बग़ैर चाहिण जे पोइ उहा रिपीट थींदी रहंदी आहे। त असां कोशिशि कंदासीं त हिकिड़ो फार्मूलो आहे फ़न फ़िक्र मौज़ू, असां हुनजो फ़नी बनावट ते ॻाल्हाईंदासीं, हुनजे फ़िक्र जे उन जी ॻाल्हाईंदासीं, हुनजे मौज़ूअ ते ॻाल्हाईंदासीं। इहे टे जॾहिं असां कनेक्टर्स लॻाईंदा आहियूं, जीअं आमतौर ते असां को पैराग्राफ लिखंदा आहियूं त उन में इहो थींदो आहे त असां हुन जा मुख़्तलिफ़ पहलू, सोशल पहलू, समाजी पहलू, ऐं जेको आहे सो हिकिड़ो समाजी ॿिया जेके हुन जा पहलू हूंदा आहिनि उनखे असां बयानु करण जी कोशिशि कंदा आहियूं। ठीकु आहे। साॻी तरह असां इहे फ़न फ़िक्र मौज़ू जेके आहिनि सो इन जा हिसा आहिनि जिन ते असां डिस्कस कंदासीं। उन खां पोइ असां तव्हां सां सिलेबस डिस्कस कंदो हलां त जेको सिलेबस तव्हांजो SPSC जे तरफ़ां ॾिनल, FPSC जे तरफ़ां ॾिनल आहे, उनखे असां मुकमल तौर ते डिस्कस कंदासीं। ठीकु आहे न बाबा। सूमरनि जो दौरु, समन जो दौरु, कलोड़नि जो दौरु, टालपुरनि जो दौरु, अंग्रेज़नि जो दौरु। उन खां पोइ अफ़सानवी अदब, जीअं तव्हांखे ॿुधायसि, जीअं जमाल अबड़े जो सुवालु आहे त जमाल अबड़े अफ़साननि जो जाइज़ो, इन में असां पढ़ंदासीं त इन जमाल अबड़े वारे सुवाल खे कीअं अटेम्प्ट करिणो आहे, अफ़साननि जूं फ़नी खूबियूं, नावल जूं फ़नी खूबियूं, नावल जो तनक़ीदी जाइज़ो, जीअं तव्हां खां पुछियो वियो आहे पढ़ा ॾोसो ई सॾु, नावल ऐं अफ़साने में फ़र्क़ु कहिड़ो आहे, इन ते असां इहो पास पेपर में सुवालु पुछियो वियो आहे, त उहो बि असां ज़रूरु हिन में डिस्कस कंदासीं। उन खां पोइ नसर जो जाइज़ो, नसर नवीसनि जो जाइज़ो, जीअं तव्हां खां सुवालु पुछियो वियो त बाबा मिर्ज़ा कलीज बेग जे जेकी आहे सो अदबी ख़िदमतुनि ते नोट लिखो, ठीकु आहे, या ॿिया जेके शख़्सियतूं आहियूं त कीअं उन ते नोट कीअं लिखिजे, उहो तव्हांखे सेखारियो वेंदो। सफ़रनामे जूं खूबियूं, अल्ताफ़ शेख जे सफ़रनामे जो जाइज़ो, लोक अदब जूं खूबियूं, ही सुवाल 2027 जे हवाले सां लोक अदब जो सुवालु तमामु अहमियत रखे थो, इनखे ज़रूरु बि तयारु कंदासीं। उन खां पोइ डॉक्टर नबी ख़ान बलोच जो लोक अदब लाइ ख़िदमतूं असां डिस्कस कंदासीं। लतीफ़ियात ऐं जदीद ऐं क़दीम शाइरी, क़दीम जेके शाइर आहिनि, क्लासिकल शाइर, सचल, लतीफ़,
सामी जेके तव्हांजे सिलेबस में शामिल आहिनि उनखे डिस्कस कंदासीं। लतीफ़ जे मुख़्तलिफ़ एंगल्स खे कवर करण जी कोशिशि कंदासीं। उनखां अलावा जदीद शाइरीअ ते जीअं सवाल आयो आहे, शेख हयात जी शाइरी में रुमानियत वारो रंग, उनखे बयां कीअं लिखिजे, उनखे जनरलाइज़, असांखे शाइरी यादि आहे पर अंदरि एक्सप्रेशन्स कहिड़ा ॾियणा आहिनि, जो अगरि असांखे शाइरी घटि पई अचे, मिसाल जी ॻाल्हि आहे शेख हयात जी शाइरी आहे, 3 खां 4 असांखे शाइरियूं यादि आहिनि या गाना यादि आहिनि या गज़ल यादि आहिनि, त उन्हनि खे असां यूटिलाइज़ कीअं करे सघूं था, उहो असां पंहिंजी ॿोलीअ सां करे सघूं था, असां पंहिंजे एक्सप्रेशन सां करे सघूं था। एक्सप्रेशन तव्हां कीअं लिखंदव उहो तव्हांखे हिन सेशन जे दौरान सेखारियो वेंदो। उनखां पोइ लिसान यादि, ॿोली जे बुण बुणियाद ते सुवाल ईंदो आहे। हिन साल मिस करे विया आहिनि त मथे साल त तव्हांजो ईंदो। सिंधी ॿोली जा लहजा मथे साल पुछी चुका आहिनि। सिंधी ॿोली हिकु शाहूकार ॿोली आहे, इन जे हवाले सां बि सुवाल पुछी सघिजे थो। ठीकु आहे न बाबा? अच्छा, हाणे ही हिकिड़ो ब्रोशर अची रहियो आहे तव्हांजे स्क्रीन ते, जिन बि दोस्तनि जिन बि शागिर्दनि खे हिन सेशन में एनरोल थियणो आहे उहो हिन नंबर ते पंहिंजो रजिस्ट्रेशन कराए सघनि था। हिन में आउं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां, सर सॉन्ग्स ऐं गज़ल भेज दें, यादि हो जाएंगे पोइट्री, बिल्कुलु बिल्कुलु सभा उहो तव्हांखे ज़रूरु जेको आहे सो हिन सेशन जे दौरान तव्हांखे असां ॿुधाईंदा रहंदासीं। ऐं उहे शयूं उन दौरान जॾहिं असांजो सिंधी जेको सिंधी जदीद शाइरी आहे उनजो जॾहिं क्लास थींदो आहे त उन में बिल्कुलु तव्हांखे शाइरी ॿुधाईंदो आहियां ऐं शाइरी तव्हांखे ॿुधाईंदो त कहिड़ियूं कहिड़ियूं शाइरियूं तव्हां इस्तेमालु करे सघो था ऐं कहिड़े शाइर जी शाइरी कहिड़ी कहिड़ी आहे जेके तव्हांखे आमतौर ते ख़बर न हूंदी आहे त इहा शाइरी का हिन शाइर जी आहे, त तव्हां सॼी उमिरि गानो ॿुधो आहे पर उहो गानो त कम जो आहे, तव्हांजे CS जे सिलेबस में आहे पर तव्हांखे ख़बर कोन हूंदी आहे। उहो गानो तव्हां सॼी उमिरि ॿुधंदा आहियो। सैफ समय जे वाता या मिसाल जी ॻाल्हि आहे असांजो जेको आहे सरमद सिंधीअ जे वाता तव्हां ॿुधंदा आहियो, उस्ताद जो मंज़ूर सखेराणी आहे उनजे वाता तव्हां इहो गाना ॿुधंदा रहंदा आहियो, पर तव्हांखे इहा ख़बर न हूंदी त इहो सिलेबस आहे असांजो, तव्हां उनखे सिलेबस सम्झंदा ई कोन आहियो। पोइ असां उन्हनि शयुनि खे उतां कवर करण जी कोशिशि कंदासीं। इहो हिन सेशन जे दौरान असां डिस्कस कंदासीं। बाबा हाणे आउं तव्हांजा सवाल वठंदुसि, जंहिंजो जेको बि सवाल आहे तव्हां पुछी सघो था। बाबा बाबा कुझु सवाल आहे तव्हांजो अॼोके सेशन जे हवाले सां, सिंधी सब्जेक्ट जे हवाले सां? सिंधी, जी बाबा। सर जी बाबा। मूंखे थोरो इहो ॿुधाइणो, मूंखे जेको आहे न CC 2025 में मतिलबु मूंखे अपियर थियणो आहे, जंहिंमें मुंहिंजो सिंधी जर्नल आहे, सिंधी लिटरेचर न आहे मुंहिंजो। ओके। त तव्हां मूंखे थोरो सो इहो बि थोरो मूंखे ॿुधाइजाव कि तव्हां मूंखे उन हिसाब सां, छाजे करे जीअं मां ॾिसां थी त लिटरेचर त काफ़ी डेप्थ में आहे न ऐं जर्नल एतिरो डेप्थ में आहे न। ठीकु आहे, त हुन में मूंखे कहिड़े तरफ़ हलणो आहे न तयारी जे लाइ, हिकिड़ो हे। अच्छा, ॿियो सर मुंहिंजो हिकिड़ो मसइलो आहे, असल में मुंहिंजी जेका एजुकेशन अकेडमिक जेको रहियो आहे उहो थ्रू आउट मां कराची में रही आहियां ऐं कराची जी ई मुंहिंजी एजुकेशन आहे। जी बाबा। ऐं तव्हांखे ख़बर आहे कि हिते सिंधी जेको आहे उहो इग्नोरेंट आहे, बिल्कुलु न, सिंधी पढ़ाई न वेंदी आहे। हार्डली असां 9th क्लास में पढ़ियो हुयोसीं, सो बि आसान सिंधी। ओके त ओके। मूंखे जेको आहे न लाइक मां अगरि इनखे ॾिसां न त मूंखे जेका सिंधी जा अल्फाबेट्स आहिनि न, हम्म। इवन हुननि जा साउंड्स बि मूंखे ॾाढो मसइलो करनि था, जेके असां अलिफ बे पे जेको आहे उर्दू में पढ़ी आहियूं। जी त जी। मूंखे इहो थोरो मसइलो आहे, इनखे खणी मां काफ़ी परेशान आहे। मूंखे इहो थोरो सो ॿुधायो त इहो कीअं करेक्ट थींदो। ओके बाबा, हाणे इहो आहे त तव्हांखे सिंधी ॻाल्हाइण अचे थी, इहो काफ़ी आहे मुंहिंजे लाइ। ऐं तव्हां ॿुधायो त तव्हां सिंधी जी 9th क्लास में सिंधी आसान सिंधी पढ़ी आहे। हा ऐं हा, तव्हांखे, सुपरफिशियल यानी मथां जी हा, मथां। जी जी जी, हा। त हाणे इहो आहे त तव्हांजी तयारी आसानीअ सां थी वेंदी, जहिड़े तरह सां सिंधी जनरल जी तयारी थींदी आहे। ऐं तव्हां जॾहिं अर्ली उन शइ खे वठो था त पोइ तव्हां टाइम वधीक बचंदो आहे। 25 में तव्हां अपियर थियो था त एग्ज़ाम में काफ़ी टाइम आहे, जी जी तेसीं ताईं तव्हांजी तयारी जी मुकमल थी वेंदी। तव्हांखे घबराइण जी का बि ज़रूरत कान्हे का, सिंधी तव्हांजी ॾाढी सुठी थी वेंदी। जी मूं वटि अहिड़ा शागिर्द बि तयारु थिया आहिनि जिन खे सिंधी बि ॻाल्हाइण कान ईंदी आहे, अंग्रेज़ी सिर्फ़ु ॻाल्हाईंदा आहिनि, उन्हनि खे उर्दू बि ॻाल्हाइण कान ईंदी आहे। उहे बि शागिर्द पास करे हींअर ऑफिसर बणिजी चुका आहिनि। त तव्हांखे परेशान थियण जी ज़रूरत कान्हे का, छो त तव्हां सिंधी सुठी जी ॻाल्हाए सघो पिया ऐं तव्हां चओ पिया त 9th क्लास जी ताईं तव्हांजी सिंधी पढ़ियल आहे। ऐं हिकिड़ी ॿी सभिनी जे लाइ हिकिड़ी आऊं ॻाल्हि ज़रूरु हिते कंदुसि त बाबा, सिंधी जेकी तव्हांखे CSS में ऐं PMS में खपंदी आहे उहा 6 क्लास वारी खपंदी आहे। 6th क्लास जेको असां सिंधी निसाब पढ़ाईंदा आहियूं स्कूल्स में, सरकारी स्कूलनि में सिंधी निसाब किताब जेको 6 क्लास जो आहे, उन जी तव्हां लैंग्वेज पढ़ो। उहा लैंग्वेज तव्हांखे तव्हांजे इम्तिहान में कमु ईंदी आहे। इन खां वधीक ॾुखी लैंग्वेज, ॾुखी ॿोली लिखण जी का ज़रूरत कान्हे का।
इहो तव्हांजे लाइ ज़रूरी आहे त 6 क्लास वारी ॿोली जेकी आहे उहा तव्हांखे अचणु घुरिजे। ठीकु आहे बाबा? ॿियो कंहिंजो सवाल? जी जी बाबा। अ, जी बाबा, ॿियो सर सिंधी सिलेबस कवर करण जो हिकिड़ो ऑस्पेक्ट आहे इम्तिहान जो जेको असांखे ॾियणो आहे। जी बट बाबा। इन खां अलावा हिन जो सेकंड ऑस्पेक्ट आहे, उन में जेका आहे रिगोरस प्रैक्टिस जी ज़रूरत हूंदी आहे। जी बाबा। त इन पूरे सेशन दौरान असांखे केतिरो लिखायो वेंदो या केतिरी असाइनमेंट बेस्ड जेका लर्निंग हूंदी, हम्म, त उन बाबति को सिस्टम आहे सर? त वधीक जेको आहे न इफेक्टिव, जंहिंखे इवेल्यूशन बेस्ड लर्निंग चइजे, बाबा। त उहा हूंदी? बाबा हाणे इहो आहे अर्ज़ु त हिन में असां कोशिशि इहो कंदा आहियूं त हर हफ़्ते जी असाइनमेंट हूंदी आहे। मतिलबु हिकिड़े हफ़्ते मुंहिंजो सिलेबस जेको डिज़ाइन थियल आहे पूरो हीअ सेशन, उहो हर हफ़्ते जे हिसाब सां आहे। माना हफ़्ते में असां जीअं CSS जा 5 सवाल ईंदा आहिनि, त असां 5 हफ़्तनि में 5 एरियाज़ कवर कंदा आहियूं जंहिं मां तव्हांजो पेपर निकितल हूंदो आहे। हाणे जेको मूं तव्हांखे हींअर स्लाइड्स ॾेखारियूं आहिनि, तव्हां 2026 जो पेपर ॾिसो, उन मां हिकु हिकु एरिया मां हिकु हिकु सुवालु खयल आहे। त असां जेको मंडे टू थर्सडे क्लासिस थींदा आहिनि, त फ्राइडे सैटरडे संडे इहे 3 ॾींहं तव्हांजा हूंदा आहिनि जेको तव्हां प्रैक्टिस करे उहो पूरे हफ़्ते खे तव्हां मोकिलींदा आहियो ऐं उहा असेसमेंट थी तव्हांखे मिलंदियो आहे। त उन जे हवाले सां तव्हांखे परेशान थियण जी ज़रूरत कान्हे का। ठीकु आहे बाबा? बाबा ॿियो कंहिंजो सवाल? जी सर सर, मुंहिंजो जी माना, जी अली। जी सर, मुंहिंजो सुवाल इहो आहे, तव्हां हींअर जेको आहे उहो सिंधी लिटरेचर डिस्कस कयो आहे, जी त बाबा। उहो मुंहिंजो सिंधी लिटरेचर न आहे, मुंहिंजो सिंधी जर्नल आहे, त उनजे बारे में तव्हां कीअं बाबा। क्लासूं कंडक्ट कंदा या हींअर इहो सिंधी जर्नल डिस्कस कंदा? बाबा। बाबा हाणे इहो आहे त ही सिर्फ़ु आगाही क्लास हुयो। माना ख़बर पई त बाबा आउं क्लास स्टार्ट पियो कयां। ही डेमो क्लास रखण जो बुनियादी मक़सदु इहो हूंदो आहे त बाबा साईं GH लाखो जेको आहे सो क्लासिस स्टार्ट पियो करे। हाणे जेको सिंधी जर्नल जो क्लास आहे उहो 8:15 थींदो, ऐं सिंधी लिटरेचर जो जेको क्लास आहे रेगुलर बेसिस ते, उहो तक़रीबन 7:20 ते थींदो। इहे 2 क्लासिस थींदा तव्हांजा डेली जे हिसाब सां। ठीकु आहे? इहे 2 अलॻि अलॻि बैचिस हलंदियूं। हिकु क्लास तव्हांजो सिंधी जनरल जो थींदो, जेकी सिंधी जनरल में एडमिशन वठणु चाहिनि था सिंधी एडमिशन उन में वठी छॾीनि, ऐं जेकी सिंधी लिटरेचर में एडमिशन वठणु चाहिनि था सिंधी लिटरेचर में एडमिशन वठी छॾीनि। यानी कि 2 बैचिस कंटिन्यूसली गॾु हलंदियूं पैरेलल बेसिस ते। ठीकु आहे अली? बाबा ॿियो कंहिंजो ठीकु आहे सवाल? सर, ठीकु आहे। जी बाबा। बाबा ॿियो कंहिंजो सवाल? सवाल इहो आहे सर, जनरल मेड कजो असांखे बि। हाज़िर बाबा, हाज़िर। हाज़िर बाबा सागर। जी जी ज़रूर ज़रूर। बाबा ॿियो कंहिंजो सवाल? अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम बाबा। जी अमान। सर हिन 2026 जो तव्हां पेपर ॾिठो हूंदो सिंधी लिटरेचर जो, जी जी। ऐं हिन में हुन सवालनि खे जहिड़ो जीअं शाह लतीफ़ साईं जो सवाल पुछियो आहे, उनखे वण जे वापार, सामूंडी किनारनि जी समाज ऐं नफ़्सियात ते हम्म, हुन चयो त न रीत अकासी थियल आहे शाह जी शाइरी में, इन ते ॿुधायो। जी जी। त हाणे इन तरह जे सवाल खे असां माना कीअं हैंडल कंदासीं, छो त हीअ नओं हिकिड़ो पहलू खणियो अचे हुन मां। बाबा आऊं तव्हांखे सेखारींदुसि हाउ टू कैच ए फिश। मच्छी फासाइण सेखारण मुंहिंजो कमु आहे। ठीकु आहे? अच्छा तव्हां उते इम्तिहान में वेहंदो त उहो ज़िंदगी आसान थी वेंदी। तव्हांखे करिणो छो त आऊं जेकी रीडिंग्स तव्हांखे ॾींदो आहियां न करण जे लाइ, जेके रिसर्च पेपर्स मोकिलींदो आहियां, उहे तव्हांजा घण रुखा हूंदा आहिनि। मतिलबु उन मल्टी डायमेंशनल उहे शयूं हूंदियूं आहिनि। उन्हनि खे तव्हां यूटिलाइज़ करे आसानी सां इन सवाल खे हल करे सघो पिया। पर इहा ॻाल्हि तव्हांखे आउं ॿुधाईंदो हलां, तव्हांखे पढ़णो पवंदो। सिंधीअ खे महिरबानी करे एज़ ए सब्जेक्ट कंसीडर कयो। तव्हां उनखे टाइम पास न कयो सिंधीअ सां। महिरबानी कयो, इहा ॻाल्हि यादि रखो। तव्हां उनखे प्रॉपर तरीक़े सां हलायो त जीअं उहो आसानीअ सां तव्हांजो सब्जेक्ट कवर थी सघे। बाक़ी उनखे ईअं सम्झो था त बाबा हाणे हिकिड़ो नंढिड़ो किताब पढ़ी करे 3-4 मौज़ू पण बुनियाद अयाज़ ऐं इहे पढ़ी करे वञी वेहंदासीं इम्तिहान में, असांजो थी वेंदो। उहो ॾाढो मुश्किल कमु आहे। हाणे मुश्किल आहे। 2012 खां पहिरीं इहा शइ बिल्कुलु मुमकिन हुई। हाणे इहा शइ मुमकिन कान्हे का। त पोइ तव्हां जेको आहे सो हक़ीक़त खे जेको आहे सो फेस कयो ऐं हक़ीक़त खे मञियो ऐं उन ते कमु करणु शुरू कयो। ठीकु आहे न? त पोइ मसइलो कोन्हे को। जी बाबा। बाबा ॿियो कंहिंजो सवाल?
सर साईं तव्हां जो पढ़ण जो ॿुधायो उन में असां माना किताब पढ़ूं या माना छा किथां कहिड़े हिसाब सां पढ़ूं या तव्हांजो जेको प्रोवाइड थियल जेको रिसर्च मटीरियल हूंदो या छा उहो पढ़ूं? बिल्कुलु उहो ई तव्हांखे रिसर्च मटीरियल जेको आहे न उहो प्रोवाइड कयो वेंदो इनशाला। हिन सेशन जे दौरान तव्हांखे जेको मटीरियल आहे, जेको रिसर्च पेपर मूंखे लॻनि था त बाबा ही मटीरियल जेको आहे वधीक काराइतो आहे तव्हांजे लाइ, तव्हांजी तयारी जे लाइ, त आउं तव्हांखे प्रोवाइड करे छॾींदो आहियां। त पोइ उन सां इहो थींदो त तव्हां उनखे पढ़ी करे ॾाढो सुठो जेको आहे सो कमु उन ते करे सघंदव। जी बाबा। बाबा ॿियो सवाल? साईं जी बाबा। सर असांखे सिंधी जनरल आहे हुन में ऐड कजो सेशन में। ज़रूरु बाबा, ज़रूरु 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 इनशाला। जी बाबा। महिरबानी। जी बाबा। बाबा ॿियो कंहिंजो सवाल? बाबा ॿियो कंहिंजो सवाल आहे त पुछियो। तनवीर सबा ॿियो कोई सवाल बाबा हुजे त पुछी वठो। को सवाल कोन्हे? ठीकु आहे बाबा। त पोइ हाणे इनशाला त सुभाणे खां असां रेगुलर क्लासिस स्टार्ट कंदासीं ऐं कोशिशि कंदासीं त हिन बैच खे प्रॉपर तरीक़े सां हलायूं ऐं सिंधी जनरल जे हवाले सां। सर बाबा जी अमान। कुझु ॿारनि न मैसेज में कुझु शायदि सवाल छॾिया आहिनि, तव्हां शायदि उहे ॾिसी वठो अगरि। बाबा मूं ॾिसी वरिता आहिनि सवाल। ऐं जी सिंधी को कैसे इम्प्रूव करें, सभा खे जवाब ॾेई चुको। सर सॉन्ग्स पर मुझे सिंधी ठीक से नहीं बोलने आती। को मसलो कोन्हे, उन जे लाइ तव्हांखे प्रैक्टिस करणी पवंदी। सभा तव्हांखे प्रैक्टिस करणी पवंदी, उनजो उहो को मसलो कोन्हे को। ठीकु आहे। तव्हांखे ॻाल्हाइण नथी अचे बाबा, ॾिसो मसलो आहे न, माण्हू खे बुखार थींदो आहे तॾहिं डॉक्टर ॾे वेंदो आहे। ठीकु आहे। बुखार न आहे त पोइ डॉक्टर ॾे कीअं वेंदो? तव्हांखे मसलो आहे तॾहिं तव्हां टीचर खे जॉइन कयो पिया न। ठीकु आहे न। जॾहिं तव्हां टीचर खे जॉइन कयो पिया त उहो टीचर जो कमु आहे त तव्हांखे कीअं उन शयुनि ते इम्प्रूव कराए थो। ठीकु आहे सभा। त उहे शयूं वॾो को मसलो कोन्हे को। ठीकु आहे। त तव्हां ही नंबर आहिनि, इन ते तव्हां राब्तो करे पंहिंजी रजिस्ट्रेशन करायो त जीअं तव्हांजी ज़िंदगी आसान कयूं। ठीकु आहे न बाबा। त पोइ हाणे मोकिलणी कोन्हे का। पंहिंजो ऐं पंहिंजनि जो ख़्यालु रखिजो। ऐं तनवीर अब्बासी जे हिन लफ़्ज़नि सां त ॿरियासीं ॿ पल, पर विसामण खां अॻु में हज़ारनि चिरागनि खे ॿारे छॾियोसीं। त मोकिलणु नाहे बाबा। अल्लाह वाही।